बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा प्यारा आबादकार भाइरो, गुड मॉर्निंग। सुबुह सां वॉक करण जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। छाजे करे जो असां जॾहिं कंहिं डॉक्टर ॾे वेंदा आहियूं त भले 70 साल जो कोड़ो हुजे उनखे बि चवंदा आहिनि त वॉक कयो, पोइ वॉक करे सघे या न करे सघे, पर असांखे जेकॾहिं अलाह साईं हिमत ताक़त ॾिनी आहे त कोशिशि कंदा कयो फजर जी निमाज़ पढ़ी वॉक ज़रूरु कंदा कयो। वॾी महिरबानी तव्हांजी। दोस्तनि जे तरफ़ां आबादगारनि जे तरफ़ां तमामु घणो ख़ुलूस मिलंदो आहे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां त मां हिकिड़ी पोस्ट रखी हुई त मां जेके मतिलबु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अकारब या मिट माइट का ॻाल्हि पुछंदा आहिनि त मां उन्हनि खां मुखातिबु हुयुसि, आबादगारनि सां मुखातिबु हुयुसि। मुंहिंजो मौसमी माहिर कंहिं मतिलबु हिकिड़े माण्हू खे कोन हुयो, मां बि हिकिड़ो मौसमी माहिर आहियां। जॾहिं मां मौसमी माहिर चयो त उन मुंहिंजी पोस्ट ते अलाए किथां किथां जा माण्हू अची विया, उन्हनि डायरेक्ट सम्झो असांखे चयो थो वञे, ठीकु आहे, त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे को। माहिर सभु आहिनि। मौसमी माहिर जो मतिलबु इहो आहे त तव्हां जेको आहे जेका मौसम अचे थी उन जे हिसाब सां पंहिंजो बयानु जारी कयो। असां जेका रिसर्च या मां जेका मतिलबु इंफॉर्मेशन तव्हांखे ॾींदो आहियां त कोशिशि कंदो आहियां इंटरनेशनल लेवल ते असां इंफॉर्मेशन कलेक्ट कयूं, ठीकु आहे। असां ईअं न आहियूं जो मिसाल तव्हांखे चऊं त डेटा असां वटि आहे, असां चऊं था तव्हांखे असां सोर्सिस ॿुधायूं था। मां PhD जो कमु जेको कयो आहे उन ते मतिलबु मां उन ते कमु इहो कयो आहे त घटि पाणी ते ड्राउट कंडीशन में, स्ट्रेस कंडीशन में असां कीअं सारियूं पोखियूं, ठीकु आहे न। त उन में मूंखे चयो वियो त जेकॾहिं तव्हां मिसाल सारियुनि जी मौसम में तव्हां सारियूं लॻाइनि तॾहिं त असांजो बारिशूं हूंदियूं आहिनि, तव्हां उन जो स्ट्रेस या ड्राउट मैनेज कीअं कंदो। त मां उनखे ॿुधायो त जेको आहे असां उहा डेटा वठंदासीं त उहा उन टाइम ते बारिश केतिरी पई। ॾिसो, असां हिकिड़ी डेटा वठंदा आहियूं त सॼे साल में बारिश केतिरी पई आहे, 3 महीननि में बारिश केतिरी पई आहे, हिकिड़े महीने में बारिश केतिरी पई आहे। वर्ल्ड वेदर ऑनलाइन जेको आहे तव्हां उते वञो, तव्हां ॾिसो, उन तव्हांखे विंड स्पीड जी ख़बर पवंदी, हवा जे जेको आहे रुखनि जी ख़बर पवंदी, तव्हांखे जेको आहे एवरेज सनसेट केतिरो थियो, सन अराइज़ केतिरा हवर्स थियो, केतिरा मतिलबु कलाक असांजो सिजु निकितो पूरे साल में, केतिरा हवर्स सिजु लिकियलु हुयो, ठीकु आहे न। इहे शयूं असां ॾिसंदा आहियूं। ह्यूमिडिटी केतिरी हुई, केतिरो स्नोफॉल थियो, केतिरो रेनफॉल थियो, केतिरो टेम्परेचर मैक्सिमम ऐं मिनिमम टेम्परेचर छा रहियो, एवरेज टेम्परेचर छा रहियो। असां इन्हनि शयुनि ते तहक़ीक़ कंदा आहियूं। असां छा कंदा आहियूं, ॾिसूं था दुनिया में छा पियो थिए एग्रीकल्चर में, ठीकु आहे। असां ईअं कोन्ह चवंदा आहियूं त जन इदारनि जे जिन्सनि ते असां कारोबार कयूं ऐं असां उन्हनि खे वरी चऊं त जेको आहे असांजे रिसर्च जे इदारनि में को नाले मातर आहे रिसर्च, बाबा उन्हनि तव्हां जिन्सनि ते वेठा कारोबार कयो। त काइंडली तव्हां कुझु थोरो पंहिंजो सोचो ऐं तव्हां रिसर्च जा उहे अलाए छा छा बीहारे करे तव्हां मतिलबु माण्हुनि खे ॿुधायो पिया त असां वॾो तीर मारियो आहे। ॾिसो, कणिक जी पोखी जे बारे में मुंहिंजो वीडियोज़ बि आहिनि ऐं मुंहिंजो जेको आहे बयान बि रखियलु आहिनि, पोस्ट बि रखियलु आहे। त वाज़े आहे त कणिक जो आइडियल टेम्परेचर हुजे, उहो आगाटो टेम्परेचर अॼु खां 15 साल असां चवंदा हुआसीं, छो जो करे असां वटि ज़ाहिर निशानियूं 20 साल पहिरियां ज़ाहिर निशानियूं अची वेंदियूं त असां वटि जेको आहे 8 ॾींहंनि खां पोइ असांजी मौसम कहिड़ी थी वेंदी। हाणे जेको आहे क्लाइमेट चेंज जो जेको इफेक्ट आहे, त ॾिसो दुनिया उन ते छा थी करे। तव्हां जेकॾहिं का डेटा असांखे पेश कयो था न, उहा असां तव्हां किथे बि कोन था ॾिसी सघूं। तव्हांजो हिकिड़ो पनो बि जेकॾहिं मिसाल केरु असांखे चवंदो आहे, असां कंहिंखे क्रिटिसाइज़ कोन था कयूं। असां चऊं था त तव्हां असांखे सबूत ॾियो, कंहिं इंटरनेशनल जर्नल में, कंहिं नेशनल जर्नल में, कंहिं डाइजेस्ट में, कंहिं मतिलबु कंहिं रिसाले में तव्हांजो उहो पेपर पब्लिश थियलु हुजे, तव्हांजी उहा डेटा पब्लिश थियलु हुजे। ईअं त असां बि खोड़ कूड़ हणी सघूं था। सोशल मीडिया ते जेतिरो जल्दी कूड़ थो फैलिजे ओतिरो जल्दी असां वटि का शइ फैलिजे कोन थी। जेसीं ताईं असांखे सच जी ख़बर थी पए, असां घोड़ाड़े असां नुक़सानु करे छॾींदासीं। सो काइंडली आबादगार दोस्त पंहिंजे ज़हन मां बि कुझु सोचो। मुख़्तलिफ़ एजेंसियुनि खां जेका तव्हांखे रिपोर्ट मिले थी, मुख़्तलिफ़ इदारनि खां रिपोर्ट मिले थी, त ॾिसो असां जेकॾहिं वधि किथे बि मूंखे इहा इंफॉर्मेशन तव्हां यकीन कयो, मां एतिरी रिसर्च कई आहे त किथे मूंखे का इंफॉर्मेशन को असांखे रिसर्च पेपर कोन मिलियो आहे। मां दोस्तनि खां, पंहिंजे सीनियर सां, पंहिंजे उस्तादनि खां पुछियो आहे त ज़्यादा टेम्परेचर हुजे ऐं असांजी जर्मिनेशन ज़्यादा थिए, सुवाल ई पैदा न आहे, ठीकु आहे। तव्हां चओ था त असांखे जेको आहे तंदुरुस्त ॿूटो, 5 ॿूटनि जी मिसाल जेकॾहिं असांखे ज़रूरत आहे,
असां चऊं था असांजा 5 तंदुरुस्त बूटा हुजनि या असां चऊं था असांजा 15 कमज़ोर बूटा हुजनि। जी न, असां चऊं था असांजा 5 तंदुरुस्त बूटा हुजनि, असांखे 15 कमज़ोर बूटनि जी ज़रूरत न आहे। छाजे करे जेको ॾिसो घर में हिकिड़ो भाती बि बीमार हूंदो आहे उनजो सॼो घर डिस्टर्ब हूंदो आहे, उन बीमारी जो असरु सॼे घर ते पवंदो आहे। असांजा कमज़ोर बूटा हूंदा त तव्हां ॿुधायो उन्हनि ते बीमारियूं बि ईंदियूं। जेकॾहिं 5 बूटा हिकिड़े तंदुरुस्त बूटे जे मथां किरंदा त उनखे बि नुक़सानु कराईंदो। उन्हनि में पावर हूंदो कोन। दुनिया छा थी कमु करे, चाइना हिकिड़ियूं अहिड़ियूं जिन्सूं तयारु कयूं आहिनि राइस जूं, तव्हां यकीन कंदो फ्लड अची वञे उहा पैदावार ॾींदियूं। रिमोट सेंसिंग ते कमु थो हले, असांजो जदीद टेक्नोलॉजी ते कमु थो हले। उहो असांजे माना अहिड़ा AI जा सेंसर उन्हनि यूज़ कनि था जो मतिलबु असां ॿूटे जे पन ते रखूं, असांखे ख़बर पइजी वञे त उनखे कहिड़ो फंगस आहे, कहिड़ो वायरस लॻल आहे। ठीकु आहे, सो काइंडली असांखे वक़्त जे हिसाब सां हलिणो आहे। ठीकु आहे, असांखे मौसम जे हिसाब सां हलिणो आहे। मौसम असांजो आइडियल आहे, पोखी कयो, इनशा ताला असांखे पैदावार मिलंदी। पर जेकॾहिं असां न को खोजना कंदासीं, न को रिसर्च कंदासीं ऐं दुआऊं घुरंदासीं, इनशा टेम्परेचर सही थी वेंदो। सर ईअं न आहे। प्लीज़ जेको आहे आबादगारनि जी सही रहनुमाई कई वञे। असांजी कोशिशि इहा आहे त आबादगारनि जी सही रहनुमाई कयूं। ठीकु आहे, कंहिंजे बि बारे में का वीडियो कोन्हे को, आबादगारनि जी भलाई जे बारे में आहे। ठीकु आहे, उन खां अलावा तव्हांखे ॿुधायां त मकई जूं अहिड़ियूं जिन्सियूं आहिनि जेको हाई टेम्परेचर, ठीकु आहे न, असां वटि हाईएस्ट टेम्परेचर ईअं सम्झो थिए थो 51-52 डिग्री या जेतिरो बि रिकॉर्ड थियो आहे। ठीकु आहे, उहे हू चवनि था त असां 60 डिग्री ते बि मकई पोखे सघूं था। उन खां अलावा हू चवनि था त असां जेको आहे माना स्नोफॉल थी वञे उन ते असां कणिक पोखे सघूं था। कुझु फसल अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजे लाइ असांखे गर्मी, उन्हनि जी जर्मिनेशन जे लाइ असांखे गर्मी जी ज़रूरत हूंदी आहे। कुझु असांजा मिसाल कणिक जे लाइ असांखे टेम्परेचर गर्मी ऐं सर्दी हुजे, पर एतिरी गर्मी जेकॾहिं वधीक हूंदी 25-27 खां गर्मी टेम्परेचर वधंदो त जर्मिनेशन ते नुक़सानु थींदो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। हीउ सुबुह जो टाइम हुयो, मौसम ॾाढो भलो हुयो। तव्हां बि पंहिंजे बनियनि ते ऐं पंहिंजे जेको आहे फसलनि खे विज़िट कंदा कयो। अलाह साईं तव्हांजी रोज़ी में बरकत विझंदो। थैंक यू सो मच।